दुनिया में हे जेको जहान वॾो वेकिरो आबाद ॾिसूं था, मुख़्तलिफ़ क़िस्म जा इन में इंतज़ामात पिया था हलनि। बाज़ार में हलो, भरियो पियो आहे जहान अल्लाह जो, दुकान भरिया पिया आहिनि सामाननि सां, के खाधनि जा दुकान, के सब्ज़ियुनि जा दुकान, गोश्त जा ढेर पिया आहिनि, लटनि कपिड़नि जो बेबहा अंबार ऐं खज़ाना, हंध बिस्तरा थाम थपा, दवाऊं इलाज, मशरूबात, बेहिसाब ईअं सामान पथेरियो पियो मुल्क में, भरी पई आहे बाज़ार। इहो सॼो बंदोबस्तु वठी जो हले त के शयूं ॾिसंदव त ॿारड़ियुनि मां ॿिन्हिनि मां झंगनि मां छिकिजी आयूं, सब्जियूं भाॼियूं सभु इहे लटा कपिड़ा दुनिया जे कुंड कुड़ छमो अचे जमा थिया हिकिड़ी जाइ ते। खाधा पीता खुराकूं, अन्न अनाज, मतिलब त खाधे जी हर शइ। का ॾिसो त कंहिं खंडु कंहिं मिल मां छिकिजी आई, तेल वरी कंहिं ॿिए कारखाने मां कढिजी पीड़जी आयो, उन कारखाने मां ॿिज ऐं जेके शयूं पयूं तेल जूं उहे कंहिं काथों किन ॿनियुनि मां आयूं, वरी उन्हनि जा ॿिज उन्हनि जा भाण अलाए काथों आया। हीअं ॾिसंदव त हीअं वहकिरो सॼो वहंदो अचे थो इंसान जे आॾो हीअं बीहे। हाणे हीअं जो तव्हां बाज़ार में हलो त साईं हिकिड़े दुकान ते चढ़ियासीं त क़िस्म क़िस्म जा ग़िज़ा खाधा खुराकूं बेहिसाब पयूं आहिनि। ॿिए पासे ॾे हलियासीं, थांव थिपा सामान अजीब क़िस्म जा पिया आहिनि। टे पासे ॾे हलियासीं, लटा लिबास अजीब अजीब क़िस्म जा पिया आहिनि। हो पेट भरण जो सामान, हो जिस्म ढकण ऐं ज़ेब ज़ीनत ऐं सूंहं जो सामान। होॾे हलियासीं त सिहत ऐं इलाज जो सामान। पर इहो सामान सॼो इंसान ज़ात जे लाइ, सभु इंसान जे लाइ, बिना तख़सीस जे। ईअं न त हिन जे लाइ आहे, हिन जे न, हिन जो न हिन जो, या हिन मदरसे जे मस्जिद जे इहाते माहौल में वेठा आहियूं त इहो असांजो सामान आहे। न न, असांजो बि थियो, ॿियनि जो बि थियो, मुस्लमाननि जो थियो, ग़ैर मुस्लिमनि जो थियो, भील हुजे, कूली हुजे, माड़े चो हुजे, यहूदी हुजे, नसारो हुजे, हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, सभिनीनि जो हिकु जहिड़ो सामान। सब्जी भाॼी सामान, दुकान, दवाऊं, इलाज सभु हिकु जहिड़ा। जहान जो इहो हिकिड़ो पासो। वरी ॿाहिरि हलियासीं त काथे सीमट, काथे सिरूं, काथे पथर, काथे ठिकर, काथे लोह, चाहे साईं जायूं जॻहियूं तामीर थींदियूं, इहा बि सभु इंसाननि जे लाइ। वरी ॿाहिरि निकितासीं त रोड, रस्ता, सफ़र, बहारियूं लॻी पियूं आहिनि, इहो बि सॼो इंसान जो इंतिज़ाम। आम सभिनी इंसाननि खे हिकु जहिड़ो नसीबु थिए। शहर जो चकर लॻाईंदे दरवाज़े खां जो आयो त हिते एहतमाम ॿियो ॾिठव, बैनर लॻो पियो हो ॿाहिरि। टपी आयासीं अंदरि, ॾिठोसीं त माशाअल्लाह अजब लॻो पियो आहे, जलसे वाइज़ जो एहतमाम लॻो पियो आहे। साईं ऐलान कयो त हींअर खां वठी इनशाअल्लाह सुभाणे फजर जी आज़ान ताईं इहो हलंदो एहतमाम। अहिड़ा दुकान क़िस्मत सां खुलंदा अथव, कॾहिं कॾहिं थींदा आहिनि। इन में जेकॾहिं सौदा वड़ जाचबा त छा आहे, हिते छा खपंदो, छा विकामंदो, हिते साईं अलाह जो क़ुर ॿुधाइबो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत ऐं हिदायत जो सामान मिलंदो। फ़ाइदो कहिड़ो थींदो, इंसान मां हिते मोमिन मुस्लमान तामीर थींदो। हिन सौदे जो ख़रीदार ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमे पढ़ण वारो माण्हू, हीअ ख़ासि दुकान आहे। साईं हिन मूं छा थींदो, पेट भरबो, जिस्म ढकबो, घर ठहंदो। जी हा, पेट बि भरबो, जिस्म बि ढकबो, घर बि ठहंदो। का आसूदगी अमीरी, हा इहे सामान बि थींदा। भला साईं इहे कॾहिं थींदा, इहे उन वक़्तु थींदा जंहिं वक़्तु दुनिया जे दुकान में तोखे रीढ़ बि न मिले, उते तोखे इज़त जी पोशाक मिलंदी। दुनिया जे दुकाननि में जाथे को दाणो अन्न जो न हूंदो, दुकान न हूंदो, छत न हूंदी, मकान न हूंदो, उन जाइ ते तोखे अहिड़ो मकान मिलंदो, अहिड़ी जाइ मिलंदी जो सॼी दुनिया जे कॾहिं उन मकान जे हिकिड़ी सिरत क़ुर्बान कर त हड़ क़ुर्बान थी वञे, पर ओड़ी जाइ न मिले।
तो इन्हनि सिरुनि जी ठहियल जाइ मिलंदई। साईं को ॿनी बारो, हा अलाह थो फरमाए त उते तव्हांखे बाग़ बि मिलंदा। हिन क़ुर जे सौदे में तव्हांखे उहे बाग़ मिलंदा, जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। दुनिया जे दुकाननि जी, दुनिया जे सामान जी अलाह ताला तारीफ़ काथे नाहे कई, छो त इहे मुस्लमाननि ऐं काफ़रनि जा सभिनि जा गॾियल आहिनि। पर हिन सौदे जी अलाह ताला जेका तारीफ़ थो करे, अलाह थो इन अलाह अश्तरा मिनल मुमिनीन अमवालहुम अनफुसहुम। साईं भला हिन में बाग़ अलाह थो हा बाग़ हूंदा अजब क़िस्म जा, हुन में नहरूं वहंदियूं। हिते त साईं लोड़ो पाणी वहंदो आहे नहर मां, अलाह थो हा उते खीर वहंदो, नहर में खीर वहंदो, उते माखी वहंदी, उते शराबे लज़त शरबत वहंदा, पाणी वहंदो अहिड़ो जो असली कॾहिं न बू थिएसि, न फिरे, न गंदो थिए, न ख़राबु थिए। मेवा अलाह थो फरमाए त हिते मेवा थींदा आहिनि मुंद सां। हींअर नारंगीअ जी मौसम आहे, जे अंब तलबीदासीं त न मिलंदो, अञा हिंदाणो न लथो आहे। अलाह थो फरमाए त उते मौसम जो तक़ाज़ा न हूंदी, मौसम न हूंदो। ऐं भला वण तुंहिंजे घर में त अंब जो वण बीठो आहे, हाणे ई नारंगी काॾूं लहे। अलाह थो फरमाए त तुंहिंजे वण घर में जन्नत जो जेको वण ईंदो, तूं चवंदे दिलि घुरे त हिन मूं अंब त उहो अंब लहे, नारंगी त नारंगी लहे। जेका तुंहिंजे दिलि जी तमन्ना हूंदी उहा शइ तुंहिंजे घर में उन हिकिड़ी टारी मां सभु फुटी अचे मौजूदु थींदी। माण्हू कयां त हाणे दुनिया जा सौदा हिते पुॼंदा? हा दुनिया जा सौदा वठिबा, आख़िर ज़ाहिर आहे पेट बि घर घुरे थो, कुझु उनखे ॾींदासीं। हे जिस्मड़ो आहे, इन खे बि लटो ढकण खां ॾींदासीं। सर्दी गर्मी थी थिएसि, को कोट किलो पियो, को ओछण टफण का टपड़ी सपड़ी मथां वेड़े, इहो बि गुज़र सफ़र कंदासीं। घर जेकॾहिं महल माड़ी नसीब न थी त झुगी ठाहे बि उन में वक़्तु गुज़ारबो, गुज़री वेंदो। छो त हिते वक़्तु गुज़ारणो आहे, घणो गुज़ारणो आहे। जेका ज़िंदगी अलाह ॾिनी आहे 10, 20, 40 साल, 50 साल, हाणे अलहमदुलिल्लाह ॾिसजे कुझु ॿारड़ा वेठा आहिनि, कुझु करड़ वॾ के जवान के कुराड़ा वेठा आहियूं, 2-3 हिते, कंहिंजी 5, कंहिंजी 10, कंहिंजी 20, कंहिंजी 30, कंहिंजी 40, कंहिंजी 50, कंहिंजी 60 गुज़री आई आहे। बाक़ी पोइ हिते घणी रही आहे का ख़बर न आहे। पर अॻियां जेका ज़िंदगी अचे थी, जंहिंजो अलाह ताला सौदो ॿुधायो आहे, अलाह थो फरमाए त ख़ालिदीन फ़ीहा अबदा, ख़ुलूद हूंदो। मुंहिंजा अज़ीज़ हिते सुखनि जी ज़िंदगी गुज़रे। हिकिड़ो माण्हू एॾो सुखियो आहे, एॾो सुखियो आहे जो असली मुल्क जो बादशाह आहे, सभु शइ हुनजे हुकुम ते थी हले। ठीकु ज़िंदगी घणी अथसि, मौत पियो बीठो अथसि। भला इहो अमीर आहे साईं, सुखियो आहे, इन ते मौत न अचे, न थींदो, ज़रूरु ईंदो। ग़रीब आहे, मिसकीन आहे, वीचारो सफ़ा कुटियल, का शइ कान्हेसि, रेड़ियूं थो पाए, इन खे बि साॻी मौत जे दरवाज़े मां टपणो आहे। हिते असां वटि मौत रखियल आहे, ज़िंदगी जेका रब ॾिनी आहे इहा पूरी करे हलिया वेंदासीं परते। परियूं जिथे हिन क़बर में मुंहुं विझी, जिथे हशर मूं असां मुंहुं कढियोसीं, उते जेका ॿीहर ज़िंदगी मिलंदी, अलाह थो फरमाए त ॿीहर मौत न ईंदो। बसि पोइ हदीस शरीफ़ में थो अचे त क़यामत में जॾहिं फ़ैसिलो थींदो, जिन क़ुर जो सौदो वरितो उन्हनि जो बि, जिन क़ुर जे सौदे खे धिकारियो उन्हनि जो बि फ़ैसिलो थींदो। पोइ जॾहिं फ़ैसिलो थी वेंदो त क़ुर वारा उहे पंहिंजे पासे ॾे हलिया वेंदा, जिन क़ुर खे धिको ॾिनो उहे ॿिए पासे ॾे हलिया वेंदा। विच ते थींदी भित दीवार। पोइ साईं पोइ अलाह ताला फरमाईंदो त मौत खे वठी अचो। दुनिया में हिते ॻाल्हियूं ख़बरूं ॿुधियूं अथव, हमरा साईं बीमार थी पियो आहे, छा अथसि, चईंसि ज़ख़्म थी पिया अथसि, शुगर थी पियसि, टंगूं कटिजी वियसि, साईं ब्लड प्रेशर अथसि, वीचारो न जीए थो न मरे थो, साईं कैंसर बि थी पई अथसि, अहिड़ो सूर अथसि जो असाब जहिड़ो। बसि हाणे दुआ कयो त अलाह ताला हिनखे पंहिंजो करे। ईअं चवंदा आहियूं न, एक्सीडेंट थी पिया, वीचारो टुकर टुकर थी विया, ठहण जहिड़ो ई न आहे। साईं हाणे दुआ कयो त अलाह ताला ईमान सां ख़ात्मो करेसि। ख़ात्मो थींदो, अबू अमां बि पंहिंजे बचे जे लाइ कॾहिं कॾहिं दुआऊं घुराईंदा अथव। असां त खोड़ ॾिठा आहिनि माण्हू, औलाद पंहिंजे अबे अमा खे घुराईंदी आहे। साईं हाणे अबू ॾाढियुनि तकलीफ़ुनि में आहे वीचारो, दुआ कयोसि त अलाह ताला हाणे सवलाई सां हिनखे पंहिंजो ईमान सां ख़ात्मो करेसि। छाजे करे जो उमेदु हूंदी आहे त इहे दुनिया जा सूर, दुनिया जा ॾुख, इहे तकलीफ़ूं, इहे सभु जॾहिं मौत मूं टपी परते वियो त पोइ इहे सूर न थींदा। मोए खे सूर थींदो, माण्हू हूंदो आहे हथु न सहंदो आहे, मरी वेंदो आहे त उथलाईंदा आहियूंसि, पुथलाईंदा आहियूंसि, वेझारींदा आहियूंसि, कफ़न में विझंदा आहियूंसि, पर हुनखे कुझु बि न थींदो आहे, छो त वियो हाणे हितां, हुनखे हाणे ॿिए जहान में अलाह ताला पहुचाए छॾियो आहे। हिते दर्दनि ऐं सूरनि ऐं तकलीफ़ुनि जी पुॼाणी मौत ते थींदी आहे मुंहिंजा अज़ीज़। पर क़यामत में जॾहिं माण्हू उते उथे, उते जेकॾहिं दर्द सूर ऐं तकलीफ़ूं थियनि त पोइ हाणे उते बि माण्हू तमन्ना कंदो त जेकर हाणे मौत अचे त जान छुटे। माण्हू पाण ई खोड़ चवंदा आहिनि त हाणे दुआ कयो साईं त अलाह ताला मूंखे पंहिंजो करे, मूंखे हाणे अलाह ताला ईमान सां थो मारे त मुंहिंजी जान छुटे सूर मां। उते बि माण्हू अहिड़े क़िस्म जूं तमन्नाऊं कंदा। पोइ अलाह सुभाणे ताला छा कंदो, जो जेको क़ुर जा फर्मा बरदार, क़ुर जे सौदे जा ख़रीदार ऐं ॿियनि जिन क़ुर खे धिको ॾिनो, उन्हनि ॿिन्हिनि जे विच में दीवार खणाईंदो, वॾी भित थींदी, कोट थींदो। पोइ उन अलाह ताला फरमाईंदो मौत किथे वठी अचोसि, मौत खे वठी ईंदा। हदीस शरीफ़ में थो अचे त कारो सिंगरो घटो इन शिकिल में मौत खे आणींदा। हिते त असां शिकिल नथा ॾिसूंसि,
पर उते अलाह ताला इहा शिकिल आणींदो हुनजी, घटो हूंदो हिकिड़ो कारो सिंगरो, पोइ मथे विची भित ते रखंदसि, हेॾो हे क़ुर वारा बि ॾिसंदा ऐं मुनकिर बि ॾिसंदा, पोइ अलाह फरमाईंदो तूं कोहोसि, मौत खे उते कोहंदा, मौत कुसी वियो, ख़तमु थी वियो, जानो जो हुयो ताॾे वियो, जेका शइ कुसी वई हाणे उहा ॿीहर ईंदी, ख़तमु। पोइ जेके हे क़ुर वारा हूंदा एॾो ख़ुशि थींदा जो असली अजब, छो त हिते अलाह ताला क़ुर जो सौदो कयो अथनि ऐं पोइ अलाह ताला उते सौदे जो वरी सामान बि ॾिनो अथनि। हिते वेठा आहियूं, हिन अधे सां मां कंहिं मुआदो, छा आहे, चई त मुंहिंजे घर अनु पियो आहे, तोखे ॾियां, मां 2000 ॾिनामांसि, जॾहिं हिन जे घर पहुतुमि त मूंखे अनु ॾिनई, पुठा रख अन जी मां खणी हलियुमि, हाणे हे सचो आहे न, शक आहे हिन जी ॻाल्हि में, सफ़ा दिलि जाए जहिड़ो। अलाह ताला ईअं मोमिननि माण्हुनि खे जिन क़ुर जो सौदो ख़रीद कयो, क़यामत में जॾहिं उन्हनि खे पंहिंजो सामान ॾींदो, जेके वाइदा कयनि, मां अर्ज़ु कयोमांव न त क़ुर जे सौदे में बि लटो बि आहे, अटो बि आहे उते, घर बि आहे उते, इज़त बि आहे उते, खाधे पीते जो सामान बि सभु उते आहे, उहो सभु मिलंदो, पोइ उन्हनि खे जॾहिं मिलंदो त उहे ॾाढा ख़ुशि थींदा। पोइ हिकिड़ो फ़िक्रु खणंदो त यार दुनिया में त असांखे ॾुख सुख जहिड़ी लाचार जहिड़ी ज़िंदगी, पोइ बि उतां माण्हू जेको ख़ुशि पियो गुज़ारे चए पियो जेकर मौत न अचे। मौत हिकिड़े माण्हू खे वणंदो अथव जंहिंजी अलाह सां मोहबत हुजे, जंहिंजी अलाह जे रसूल सां मोहबत हुजे, रसूल करीम सां मोहबत एतिरी हुजे जो पंहिंजे जान खां, पंहिंजे अबे खां, पंहिंजे अमड़ खां, पंहिंजे अदे खां, पंहिंजे बचनि खां, पंहिंजे ॿारनि खां, सॼी हिन मख़लूक खां मोहम्मद रसूलुल्लाह असांखे प्यारो हुजे। ठीकु, पोइ हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त अहिड़े ॾींहं अॼोके ते घणनि रिवायात मुताबिक़ संदन विलादत बासादत इन 12 रबीउल अव्वल ते थी हुई ऐं वफ़ात बि घणे क़दुरु इन ई तारीख़ ते थी आहे, दुनिया जो जहान छॾे हलिया विया। हाणे पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कीअं कयूं, उहे त जहान मटाए अॻिते हलिया विया, अॻे जहान विया, हाणे ज़ियारत ईअं थींदी। मां अर्ज़ु कयां त हिते हिकिड़ो माण्हू हुजे, ठीकु साईं, जेसि ताईं हिते हुयो त उन सां हिते मिलूं पिया, पोइ ख़बर पई त इहो माण्हू मके शरीफ़ हले वियो आहे, हाणे हिन सां कीअं मिलूं, मिलण जी का सूरत आहे? हा, मके मुकरम हलूं, होॾे तालीम मिलूंसि उते। अलाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ॾे विया आहे दुनिया जो जहान छॾे, हाणे अलाह जे रसूल सां कीअं मिलूं, असां बि दुनिया जो जहान छॾे होॾे हलूं। रसूल सां मोहबत आहे त मोहबत जी तक़ाज़ा इहा आहे त रसूल जो चयो मञूं। हिन क़ुर जे सामान जो सौदो असांखे केरु ॾेई वियो? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलाह तो फरमाए त जेकॾहिं अलाह सां मोहबत अथव जो अलाह ख़ालिक़ आहे, ऐं हे क़ुर मजीद जेको मोहम्मद रसूलुल्लाह तव्हांखे ॾेई वियो, जे इन सभु शइ सां तव्हांजो ताल्लुक़ अथव, ऐं जेके अलाह ऐं अलाह जे रसूल सां मुलाक़ात जो शौक़ु अथव, त इन रस्ते ते हलो। पोइ जॾहिं मौत थींदो त इहो दॻो अहिड़ो आहे जो जिथे मोहम्मद रसूलुल्लाह खे अलाह ताला रहायो आहे, तव्हांखे हली उते हली रहाईंदो। अलाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त अलाह ताला खां तव्हां हिन क़ुर जे सौदे ते जेको एवज़ घुरो, चवंदा कयोसि अलाह ताला उते त तूं माण्हुनि खे जायूं घर घणा ॾींदे, पर असांखे जन्नतुल फिरदौस ॾिजाए, असां बि रब खां घुरूं त अलाह असांखे जन्नतुल फिरदौस ॾिजाए। छाजे करे फरमाई त हिते मुंहिंजो घर हूंदो, पोइ मुंहिंजी ज़ियारत मुलाक़ात उते तव्हांखे थींदो, पाड़ेसीरीअ जो शरफ़ मिलंदो। अलाह सुब्हानो ताला असांखे जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए। त मुंहिंजा अज़ीज़ो, हाणे इन माण्हूअ खे जंहिंजी अलाह ऐं अलाह जे रसूल सां मोहबत आहे, इनखे मौत जो बि शौक़ु हूंदो, छो त हुज़ूर सां जन ॿुधाए विया आहिनि त अल मौत जिस्रुन यूसिलुल हबीब इलल हबीब। असां वटि ॻाल्हियूं ऐं दावाऊं अथव यार, ॾींहं राति जे फ़र्क़ु जहिड़ियूं, माण्हू ॻाल्हियूं कनि हिकिड़ियूं, पर पोयों जॾहिं हक़ीक़त में वञो त ॾींहं राति जो फ़र्क़ु। मोहम्मद रसूलुल्लाह जी मोहबत जी दावा आहे, दिलि में इहो शौक़ु बि हुजे त अलाह ताला जॾहिं असांखे मौत नसीब करे त ख़ुदा कंदो इन मौत खां पोइ असां पंहिंजे महबूब जी ज़ियारत कंदासीं, अलाह जूं रहमतूं इनशाला मिलंदियूं असांखे, अलाह ताला क़बर असांजी भली बणाईंदो, छो त अलाह ताला जी मुलाक़ात जो शौक़ु आहे असांखे, अलाह जे रसूल जी मुलाक़ात जो शौक़ु आहे असांखे। पर जंहिं माण्हू खे शौक़ु मुलाक़ात जो सचो न हूंदो न, कूड़ो हूंदो, उनखे चयोसि यार तूं मर, चवंदो मूंखे छो थो चवईं ईअं, मर वञी तूं, मां छो मरां। हिकिड़ो बदवी हुजे, झंग जो माण्हू, अरब, किरियो पियो हो वीचारो हेठि, आख़िरी महिल हुजेसि, आख़िरी घड़ी हुजेसि, हिकिड़ो माण्हू आयो, चईं यार तूं त मरें थो, तो ते त हाणे मौत अचण वारो अथई, ॼाण मुंहिं, चयो ॾिठई त आख़िरी पसान में आहे, चईं त मरहबा बिल मौत मरहबा, अदा मौत भली करे आयो, भली कार थो चवां मौत खे, जी करे आयो, भली करे आयो मौत। हुन चयो अजीब माण्हू आहे, मौत थो अचे, मौत खे वरी भली कार थो चवें, चईं त मौत काॾों ईंदो, चईं मौत अलाह ॾांहुं ईंदो, चईं ठीकु, भला असांखे ख़ैर आफ़ियत भलाई केरु ॾींदो आहे, चईं अलाह ॾींदो आहे, अलाह खां सवाइ ॿियो को ख़ैरु ॾेई सघे थो, चईं न को बि न, चईं जंहिं रब ॾांहुं हर वक़्तु ख़ैरु ईंदो आहे, जे उन रब ॾांहुं मौत अचे मूंखे, ऐं मौत खणी वञी मालिक सां मिलाए पोइ मूंखे कस आहे। असां मोमिननि जो अक़ीदो छा आहे त ख़ैरु असांखे अलाह ॾींदो आहे, भलाई असांखे अलाह ॾींदो आहे, मुसीबतूं तकलीफ़ हुजे, दर्द हुजे त अलाह लाहे,
पोइ हाणे इन रब सां जेको मिलाइण खां वठी हले पोइ चवंदासीं तोसां गॾु न हलंदासीं असां चवंदासीं भली कार आ त तोसां गॾु था असां हलूं। अलाह सुभानो ताला असांखे जेसि ताईं रहाए त ईमान ते रहाए, जॾहिं मारे त अलाह ताला इस्लाम सां मारे। मुंहिंजा अज़ीज़, जॾहिं मौत इस्लाम वारे दग ते असांजो थींदो न पोइ होॾो अलाह ताला सां मुलाक़ात सवली आहे। पर जे मौत इस्लाम खां सवा थींदो न, अलाह ताला फरमाए त ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून, ए बा न हो बिना मुस्लमानी जे न मरजो। मुस्लमानी छा आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, माना तव्हांजो मौत हुजे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, कलमे सां मौत हुजे। अलाह ताला शाला असांखे कलमे सां मौत नसीब फरमाए। त मां अर्ज़ु कयुमि त दुनिया जा हे जेके सामान बाज़ारियूं भरियूं पयूं आहिनि, जंहिंजे लाइ माण्हू दुनिया में हिते पियो थो जाखोड़े ऐं महिनतूं मशक़तूं करे, इहो सभु हिते पेट भरण जो सामान आहे। जंहिं वटि मुठ में कुझु हूंदो उनखे मिलंदो, जंहिंखे न हूंदो त उनखे न मिलंदो। हिकिड़ो माण्हू जो फ़क़ीर दुकान ते चढ़ी वञे, वधि में वधि खणी दुकानदार का शइ तरीअ ते रखंदुसि, हुनखे खपंदो सेर बटालुनि जो, वधि में वधि ख़ैरात में खणी हिकिड़ो हेतिरो बटालो ॾींदुसि, दादा हे खणी वञि बसि जान छुटी। अलाह थो फरमाए त मां वटि जन्नत जो सौदो ईअं न आहे, मां सां जेको क़ुर ते सौदो कंदो, अलाह थो फरमाए त मां बि मोमिन खां उनजो माल ऐं जान वठंदो आहियां। साईं माल ऐं जान कीअं वठंदेसि? असां अलाह सां सौदो कयूं त अलाह ताला असां तोसां पंहिंजे माल ऐं जान जो सौदो कयोसीं। अलाह थो फरमाए त हाणे इहो माल बि तो वटि हुजे, जॾहिं 12हों महीनो थिए त माल जेकॾहिं ज़कात जेतिरो अथई त मुंहिंजे नाम ते पंहिंजे फ़क़ीरनि मिस्किननि खे ॾिनो, ज़कात कढी ॾिजांइ 40हों हिसो। ऐं जान इहा अथई त जान मूं सौदो इहो अथई त रोज़ानो 5 वक़्त हिकिड़ा रुगो निमाज़ जा पढ़जांइ, सजदो ॾिजांइ अलाह जे आॾो 5 वक़्त बसि। हिकिड़ो इहो, ऐं ॿियो जॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो अचे त पोइ इन में पंहिंजे जिस्म खे थोरो रुगो ज़ाब्ते में रखजांइ त इहो रखूं परहेज़ में हुजे, रोज़ो रखे। जे अलाह ताला तोखे अञा वधीक माल बि ॾियई, जान में बि तुंहिंजे में सिहत हुजई त वञी बैतुल्लाह शरीफ़ जो हिकिड़ो दफ़ो ज़ियारत ऐं हज करे अचिजांइ। जॾहिं अलाह जे रस्ते जो सॾु थियई, अलाह जे दीन खे तुंहिंजे मदद जी ज़रूरत पवे, तुंहिंजे खून ऐं पसीने जी ज़रूरत पवे त उन ॾींहुं वञी इन दीन इस्लाम जे लाइ पंहिंजो सिर पेश कजांइ, साईं मुंहिंजो सिर हाज़ुर आहे दीन जे लाइ, जेको चओ त मां कयां। पोइ इन जे लाइ विढ़बो बि, इन जे लाइ लड़बो बि। पर जे इहा मुंडी कम बि अचे वई असांजी त पोइ इन सिर जी क़ीमत वरी अलाह ताला जेका कंदोसीं दुनिया में का शइ अहिड़ी महांगी न आहे। इन अलाह अश्तरा मिनल मुमिनीन अम्वालहुम अनफुसहुम बिअन्न लहुमुल जन्नह युक़ातिलून फी सबीलिल्लाह फयक़तुलून व युक़तलून। अलाह तो फरमाए अलाह ताला मोमिननि जो सिर ख़रीद कयो आहे, अलाह जे रस्ते में लड़ंदा, पोइ कॾहिं दुश्मन खे मारींदा, कॾहिं पाण खे धकु लॻी वेंदो, शहीद थी पवंदा, पोइ अलाह तो फरमाए अन्न लहुमुल जन्नह, सौदे जो एवज़ इहो आहे त उते जन्नत ॾींदोमांइ। हिते माण्हू सुबुह खां शाम ताईं हमरा बीठो आहे कम जे लाइ, अदा मज़दूरी ते हलंदे, अदा हाज़ुर हलंदुसि, कमु जी तगारी खणंदुसि साईं, मज़दूरी 300 रुपया तोखे शाम ॾींदुसि। इन जे लाइ सुबुह खां वठी शाम ताईं था लोॾियूं 300 रुपए खां, ठीकु। पर इन माण्हू सां असां महीने ते बीठासीं, चईसीं 9000 तोखे महीनो ॾींदुसि, अदा ठीकु। सॼी ज़िंदगी इन जे दर ते तगारी खईंसीं, कुराड़े थिए खां पोइ ॾींदो कुझु? जॾहिं तगारी न खणी, अदा हाणे तूं कुराड़ो थी वियो, हाणे तूं भली घर हल, हाणे को ॿियो जवान माण्हू हुजे त उहो मोकिल कम ते, न त बसि बड़े खाए। अलाह तो फरमाए त तूं मां सां सौदो कर, जवान हा, कुराड़ो हा, तलवार हणी सघंदे न हणी सघंदे, तोमें दम अथई, ताक़त अथई की न अथई, रुगो मां सां मुआहिदो कर। मां अर्ज़ु कयां त जेको हे कुराड़ो आहे अलाह जो बानो, जेको ॿारड़ो आहे इहो बि अलाह जो बानो। हाणे अलाह ताला जो फरमायो त मोमिन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, असां सभिनी कलमो पढ़ियोसीं, कलमे में फ़र्क़ु आहे, हिकु जहिड़ो कलमो पढ़ियोसीं। हाणे जॾहिं अलाह ताला असांखे चई आछ बि कई त सौदो कयो, इहो बि न चई त हे करे हे न करे, हे करे हे न करे, न जंहिंखे वणे सो करे। हाणे जॾहिं अलाह खे चऊं त अलाह असां पंहिंजो तोसां सौदो करे छॾियोसीं, तुंहिंजी बेफ़रमानी न कंदासीं, जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं, तुंहिंजी फर्मबरदारी सभु कंदासीं, जेको हुकुम कर त असां कयूं, जंहिंखो जल्द मुड़ी वञूं। जॾहिं अलाह इहो सौदो असांखां कराए त पोइ अलाह ताला इहो सौदो क़बूल कंदो की न कंदो? हे हमरा वठी थो हले मज़दूरी तां, हा थो करे, शाम जो मज़दूरी मुठ ते रखे थो, सॼो ॾींहुं हिन आसरे ते लोड़ियूं था। पर अलाह सुब्हानो ताला वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला, अलाह तो मांखां वधीक को सचो कोन्हे। पोइ रब जॾहिं सचो, अहकमुल हाकिमीन असदक़ु सादिक़ीन, सिद्क़ सचाई सभु अलाह खां, अलाह बाननि खे सेखारी, उहो वाइदो करे पोइ पंहिंजे वाइदे तो फिरी वेंदो। इन्नल्लाह ला युख़लिफ़ुल मियाद, अलाह तो मां वाइदो असुल न फिरंदो आहियां बसि। भला साईं मज़दूरी केतिरी कयूं जो पोइ तूं क़बूल कंदे? अलाह तो फरमाए त मुंहिंजे मज़दूरीअ जो मुआहिदो करे तूं घरां निकिरो, हिकिड़ो कदम खणो, जे ॿिए कदम ते मौत अचे वञी त मां तोखे मज़दूरी पूरी ॾेई छॾींदुसि। अलाह सुब्हानो ताला असांखे पंहिंजे वाइदे ते सचे बीहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। त मुंहिंजा अज़ीज़ो, हाणे जो आयासीं शहर में, सॼी बाज़ार घुमी, हिन जाइ ते जो आयासीं त हिते जेको सौदो मिले थो सो बाज़ार में कोन्हे। हिते क़ुर ॿुधंदासीं, हिते ईमान वठंदासीं। अॻूणे मौलाना वेठे तव्हांखे ॿुधायो तक़रीर में, अलाह मोमिननि जी सिफ़त इहा ॿुधाई आहे, वइज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम, ईमान वारे माण्हू जो दिली तालुक़ हूंदो आहे अलाह सां। मां अर्ज़ु कयां त
कलमे पढ़ी असां मुस्लमान थींदा आहियूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। कलमे जी तक़ाज़ा इहा अथव त इक़रारुम बिल लिसान, कलमो चवंदासीं ज़ुबान सां, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। सभिनी ॿुधो, इन कलमे खे जाइ किथे ॾियूं? ओ दिलि में, तस्दीक़ुन बिल क़ल्ब, दिलि सां मञूंसीं। हिकिड़े माण्हू जी ॻाल्हि थींदी आहे, अदा मां ॾे अचिजांइ, वरी पोइ ॿार खां पुछोमांसि मौलवी साहिब खां, अदा हे जो तोखे चवई त मां ॾे अचिजांइ, पोइ हिन ॾे वेंदी? न यार मां वेंदोमांसि कोन, मिड़ई मजबूर कयईं तंहिंजे करे चयोमांसि, बाक़ी दिलि मुंहिंजी कान थी घुरे। ईअं थींदो आहे न, ज़ुबान सां चइबो आहे, दिलि न घुरंदी आहे। अलाह तो फरमाए त कलमे जी तक़ाज़ा इहा अथई त ला इलाहा इल्लल्लाह, ज़ुबान सां चओ, तस्दीक़ुम बिल क़ल्ब, तुंहिंजी दिलि बि घुरे। साईं ठीकु, ज़ुबान सां चए दिलि बि घुरे थी, अलाह तो त शाहिद ॾे। हाणे हिन अधे खे मां चयुमि दादा मुंहिंजे ॻोठ अचिजांइ, हा बि चई त ईंदुमि, पुछोसींसि अदा बिल्कुलु मुंहिंजी दिलि करे थी, मां वेंदुमि, असांजे ॻोठ जो माण्हू आहे। पोइ हाणे छा करे ॾेखारे, कॾहिं चई फलाणे ॾींहुं, पोइ उन ॾींहुं अचे, पोइ चइबोसि त हाणे ॻाल्हि सची थी वई। पर जे न अचे त पोइ सम्झंदासीं या त जेका ॻाल्हि कई ज़ुबान सां उहा सही न हुई, या हिन जी दिलि न पई घुरे तंहिंजे करे अॼु न आयो, पर ज़ुबान बि चयो, दिलि बि घुरे पई, करे बि ॾेखारी। हाणे हिन माण्हू जे सदाकत में शक थियो, चइबो त सफ़ा सचो आहे। अलाह तो फरमाए त कलमो ईअं अथव, ज़ुबान सां चओ, दिलि सां मञो, ऐं जिस्म सां करे ॾेखार। कलमो अथई ईमान वारा अमल, रब सुभाणे ताला असांखे इहे सभु कुझु करे ॾेखारे। त असां हिते आयासीं, अलाह तो फरमाए त अलाह जो नालो खण त मोमिन माण्हुनि जी दिलि ईअं कंडारजी वेंदी आहे। वैज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, पर क़ुर जो आयतूं जो पढ़ त ईमान मथे उभो थी वञे, वधी वञेसि। माण्हू हूंदो आहे न, खीर जो दॿो खणी घुमंदो वठंदा तव्हांजे ॿाहिराड़ी में, किथां सेर किथां ॿ सेर, किथां सेर किथां ॿ सेर, ॾिसंदो त दॿा भरिजी वञनि, पोइ हलियो वञे। त हे असां वेठा आहियूं अॼु जलसे में, अलाह ताला तौफ़ीक़ ॾींदो, उलमाए हक़ असांखे क़ुर ॿुधाईंदा, पोइ किथां सेर किथां पार्टी किथां कुझु कुझु वठंदे 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 जीअं जलसो जो पूरो थिए त ईमान सां पंहिंजा दिलियूं हीअं भरियूं सरशार कयूं, हलिया वञूं। हिकिड़ो अज़म इरादो हुजे त हिते ही क़ुर जे जलसे में आया आहियूं। मां अर्ज़ु कयां त हिकिड़ो माण्हू जो वञे बाज़ार में घुमी 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 मोटी वञे घर, हथ ख़ाली खई वञे, पोइ छा चवंदसि घर काॾे वञे थी, शहर वियुमि, छा आंदी सौदो त न आंदी। पोइ हाणे इन माण्हू खे मानीअ टुकुर मिले घर, आंदो ई कुझु कोन थी त छा करे ॾियूं। क़ुर जे जलसे में आया आहियूं, हिते असांजो अज़म ऐं इरादो इहो हुजे, अलाह ताला सां पुख़्तो अज़म इहो हुजे त रब तुंहिंजो क़ुर ॿुधंदासीं, इनखे दिलि में जाइ ॾींदासीं, जेके तुंहिंजा हुकुम ॿुधासीं, जेके हलाल ॿुधासीं उनखे हलाल कंदासीं, जंहिंखे हराम ॿुधासीं उनखे छॾे उनखे पासो कंदासीं। इहो अहद कंदासीं, अलाह तुंहिंजी फर्मबरदारी जेका हूंदी उहा सभु कबी, तुंहिंजे रसूल जी इज़त ऐं एहतराम, उनजी फर्मबरदारी मोहबत असां ते फ़र्ज़ु आहे, इहा सभु कंदासीं। जेके तुंहिंजे बेफ़रमानी जा कम, जेके ग़लति ॻाल्हियूं उलमा ॿुधाईंदा, उन्हनि सभिनीनि खां असां पासो करे हिकु पासे थींदासीं। इहा अथव असांजे हिन जलसे जी तक़ाज़ा। रब सुभाणे ताला असांजो जलसो इन अंदाज़ सां वेहण बि असांजो क़बूल फरमाए, जलसे करण वारनि जो जलसो क़बूल फरमाए। अलाह ताला हिननि खे हज़रत हाफ़िज़ साहिब जन खे, उन्हनि जी औलाद खे ता क़यामत हमेशह शाद ऐं आबाद रखे, जो अहिड़ा दीन जा एहतमाम प्रोग्राम कनि ऐं असां सभु मुस्लमान अचे हिते ॿुधूं, फ़ाइदो वठूं, फैज़ वठूं। रब साईं हिन फैज़ खे क़यामत ताईं जारी रखे। क़ुर मजीद जूं ॿ टे मां आयतूं पढ़ियूं तव्हांजे आरू, इन जो तर्जुमो कयां। अलाह तो फरमाए, मां अर्ज़ु कयोमांव त उहो बदवी जेको पियो चवे, ओह जेको बदवी मरे पियो हेठि, माण्हू चयोसि त मरे थो, अची मरहबा भली करे आयो मौत। हाणे उहो थो फरमाए त अलाह तो फरमाए त कुल मई यक़लकुम बिल्लैल व यअलम मिनर रहमान, चवनि त राति जो भला तव्हां जो सुम्ही पवंदा आहियो त तव्हांखे राति जो केरु सांढींदो ऐं संभालींदो अथव? अलाह। हर ख़ैर, हर साल, हर संभाल अलाह जे तरफ़ां ईंदी आहे। बल हुम अन ज़िक्र रब्बिहिम मुअरिज़ून, अलाह तव्हां जेके नथा मञनि उहे अलाह जे यादि खां बेख़बर आहिनि, गाफ़िल आहिनि। अलाह ताला असांखे ग़फ़लत खां बचाए। ग़फ़लत दिलि जी अथव, ईअं सम्झो त कुफ़र वांगुरु। अलाह ताला असांखे ग़फ़लत खां बचाए, अलाह ताला असांखे पंहिंजी यादि नसीब करे। अम लहुम आलिहतुन तमनहुम मिन दूनिना, अलाह तो फरमाए त जेके रब खे नथा मञनि, रब जे रसूल खे न मञनि, क़ुर खे न मञनि, उन्हनि खे चवेनि त भला जेकॾहिं अलाह खां ॿियो को तव्हांखे न बचाईंदो, जे बचाइण वारो अथव त पोइ कंहिं को बुत जो, कंहिं वलीअ जो, कंहिं पीर जो, कंहिं फ़क़ीर जो मुजावर जेको सॼी ज़िंदगी घर ॾे ख़िदमत करे उनजी, उनखे मौत खां थो बचाए, उनखे बीमारी खां थो बचाए, उनखे अमीर कबीर त करे। इहे फ़क़ीर ॾिठा अथसि, हथ खणी वठंदा आहिनि, कनंदा तव्हां असांजे आॾो। अलाह सुभाणे ताला असांखे पंहिंजे दर जो फ़क़ीर करे, ग़ैर जे दर ते न झुकाए। अलाह ताला पंहिंजे दर जो मोहताज करे, ग़ैर जो मोहताज न करे असांखे। अलाह तो फरमाए त ॿियो को हुनजो महबूद आहे जेको असांखां बचाए हुननि खे, ला यस्ततीऊन नसरहुम, जंहिं महबूद जे तूं पलव में हथु विझ उहो पाण बचंदो। हिकिड़ो माण्हू दरियाह में वञे थो, पाणी हाणे हे ॾिठो तव्हां दरियाह ॿोॾ, हिकिड़ो माण्हू पाण लुढ़ंदो थो वञे, ॿियो हिकिड़ो माण्हू डुकी वञी उन जे पंहिंजो जंग में हथु विझे, बचंदो? अड़े बाबा हो पाण थो ॿुॾे, छॾ हुनखे, हो त तोखे ॿोड़ींदी। अलाह तो फरमाए त उन ज़ात जे पलव में हथु विझ जेको हयुल ला यमूत आहे, जेको कंहिंजो मोहताज न आहे,
जंहिंजे मथां फना न ईंदी, जंहिंखे का मोहताजी न आहे, जंहिंखे बीमारी न आहे, जंहिंखे ज़िंदगी आहे अबदी आहे सरमदी आहे, अव्वल हुयो उन खां अव्वल कोन्हे, जेको आख़िर थींदो उन खां पोइ ॿियो आख़िर कोन्हे। उन रब जे तूं दामन में हथु विझ, जंहिंखे पाण खे जेको तोखे ॾींदो उहो पाण खे न खपेसि। अलाह सुब्हानो ताला असांखे पंहिंजी ज़ात बाबरकात में यकीन नसीब फरमाए। अलाह त उहे पंहिंजी मदद जी ताक़त नथा रखनि, तव्हांजी मदद छा कंदा। वला हुम मिना युसाबून, भला असां खां छिके को परे करे जान छॾाए वञेसि। हिकिड़ो हूंदो आहे पीउ कॾहिं ॿार खे कुटींदो आहे बीठो, पोइ अमड़ जो ईंदी आहे त उहा वीचारी अचे छिके ऐं परे करे जान छॾाईंदी, चवंदी मूंखे धकणु छोरे खे न मार। ईअं थींदो आहे न। अलाह थो फरमाए त मां केरु छॾाईंदो हिननि खे, आहे कंहिंखे ताक़त जो अचे विच में पवे। रब थो फरमाए त क़यामत जहिड़ी नबी बि कोन ॻाल्हाईंदा, जंहिंखे मोकल ॾींदुसि त तूं ॻाल्हाए त उहो ॻाल्हाईंदो न त न बसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़यामत जहिड़ी शफ़ात जे लाइ आदम अलैहिस्सलाम ॾे वेंदा माण्हू, अबा तूं सॼे रात जो अबो आहे, हलो अलाह वटि शफ़ात कर, त हिसाब थिए बीठा आहियूं इंतज़ार में। चवंदो बाबा ॿिए ॾे वञो। हज़रत नूह अलैहिस्सलाम तूं साईं पहिरियों वॾो नबी आहे, तूं हलो अलाह जे बारगाह में, चवंदो त इज़हबू इला गैरी, वञो कंहिं ॿिए ॾे। हलंदे हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾे, हज़रत सुलेमान ॾे, ईंदे 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 आख़िर में हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदा। उहो चवंदो त मोहम्मद रसूलुल्लाह ॾे वञो। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ु कंदा त अलाह जा रसूल, हे उम्मत सॼी परेशानी में बीठी आहे, ओ अबे आदम खां वठी सभु चवनि था त एॾे ईंदे ईंदे तुंहिंजो ॾसु ॾिनो अथऊं, हाणे सभु तुंहिंजे दर ते बीठा आहियूं, हलो अलाह जे बारगाह में हली शफ़ात कर। हुज़ूर संजन फरमाइनि त अन लिदा, हा मुंहिंजो कमु आहे, हलो त मां कयां थो। ॻाल्हाईंदा न उते हली हदीस में थो अचे त अलाह जा रसूल सजदो कंदा ऐं अलाह ताला खे उहो हमद ऐं तारीफ़ कंदा जेको रब उनखे सेखारींदो त ए मुंहिंजा अज़ीम तरीन बाना, तूं अॼु मुंहिंजो इन्हनि अखरनि सां हमद कर त पोइ मां तुंहिंजी शफ़ात क़बूल कयां। उते बि ॻाल्हाईंदा न इजाज़त खां सवाइ। पोइ अलाह ताला फरमाईंदो त इरफा रसक, ए मोहम्मद पंहिंजो मथो मथे खण, सल तो त जेको घुर त ॾियां, वशफ़ा तो शफ़ा, तूं सिफ़ारिश कर त मां तुंहिंजी शफ़ात क़बूल कयां। अलाह सुब्हानो ताला इन नबीअ सां असांखे वफ़ादारी निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन नबीअ जूं सुन्नतूं अपनायो। हे क़ुर नबी दीन सॼो असांखे ॾेई वियो आहे, इहो अपनायो। पंहिंजे बचनि खे क़ुर जो दीन पढ़ायो, पोइ इन नबीअ जे शफ़ात जा तव्हां इंशाअल्लाह हक़दार आहियो। पोइ अलाह सां इजाज़त ॾींदो त नबी सुहिणा तूं मुंहुं मथे कर, मथो मथे कर, हुकुम कर, जेको चओ त ॾियां, जेको घुर त कयां, जंहिंजी शफ़ात कंदे त मां हिनखे छॾींदो वेंदुसि। अलाह सुब्हानो ताला असांखे शिरक खां बचाए, मुशरिक जी शफ़ात न थींदी। अलाह असांखे तौहीद जो अलमबरदार बणाए, अलाह असांखे क़ुर ऐं नबीअ जे सुन्नत वारो बणाए। अलाह तो इहो असांखां को हिननि खे बचाए बि न सघंदो जो भला खणी परे करे अलाह जे अज़ाब मां। बल मताना हाउलाए व आबाहुम हता ताला अलैहिम उमिर, अलाह तो इन्हनि खे बि सौदो सामान ॾिनोसीं, इन्हनि जे अबनि ॾाॾनि खे बि ॾिनोसीं, डिघियूं उमिरियूं थी वियूं, 50-50, 60-60, 70-70 साल इन्हनि ज़िंदगी गुज़ारियूं। अॻियूं उमतूं अञा वॾियूं डिघियूं उमिरियूं गुज़ारींदा हुआ। अफला यरौना अन्ना नअतिल अर्ज़ ननकुसुहा मिन अतराफिहा, ॾिसनि नथा त असां ज़मीन खे सोड़ो कंदा वेड़ींदा था अचूं। अॻे मके मदीने जेके माण्हू वेंदा हुआ, रोई पिटे हितां मोकिलाए वेंदा हुआ, पोइ साईं 4 महीना लॻंदा हुआ पहुचण में, पोइ साल ॿिए साल वरी हाजी हज करे मोटंदा हुआ। हाणे अॼु वञ त सुभाणे मोटी आहे। हाणे माण्हू अहिड़ा बि आहिनि जो सुबुह जो पाकिस्तान में वञनि था, जुमे निमाज़ पढ़ी राति जो वरी मोटी घर था अचनि हरम शरीफ़ मां। अलाह तो ॾिस ज़मीन केॾी सोड़ी करे छॾी आहे असां। अलाह तो ज़मीन सॼी बाना जॾहिं तोखे मां एतिरो पहुच ॾिनी आहे जो हितां भड़को ॾे सुबुह जो त वञी निमाज़ मके शरीफ़ में पढ़ी वरी शाम ताईं मोटी थो अचे हिते। अॻे माण्हू चवंदा त पीर ईअं था कनि, बीठा मुसले ते वञी मके मदीने में निमाज़ पढ़ी था अचनि। अलाह त सॼे उम्मत मोहम्मद जे सभिनी खे मां इज़त ॾेई छॾी आहे। जेको जहाज़ ते चढ़े त भड़को, बिना जहाज़ जे भड़को केरु न ॾींदो साईं। हा जो हिते माण्हू चयो त भड़को थो ॾियां, ईअं थो हलियो वञा मां। अलाह सुब्हानो ताला असांखे हिदायत नसीब फरमाए। जी हा, हिते खाइण पेट भरण खां मानी थी खपे, बाक़ी मके शरीफ़ वञण जे लाइ त पखीअ वांगुरु भड़को ॾींदा, जो ओॾी वञी पंहिंजो तो बैतुल्लाह में या रोज़े शरीफ़ में मदीने शरीफ़ में निमाज़ पढ़ी मोटी ईंदा। अलाह हिदायत नसीब करे, अलाह हिदायत ने। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वञनि था उमरो करणु, उठ रातियूं काफ़िलो ॿधो अथऊं, छो न भड़को करायूं सॼो त वञी उते लहंदा। अलाह शरीयत जो पाबंद करे छॾियो आहे नबीअ खे। अलाह सोने त नबी तोखे बि उहे सहूलियतूं जेके तुंहिंजे उम्मत खे मां ॾींदुसि। रब सुब्हानो ताला असांखे हक़ ऐं हिदायत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुल इन्नमा उनज़िरकुम बिल वही, नबी तूं चवें त जेको माॾे अलाह जो वही थो अचे, जिब्राइल जेको आणे थो क़ुर मां, उहो ॿुधाए तव्हांखे टिजारियां थो। वला यसम सुम दुआ, को ॿोड़ो तव्हांजो सॾु कोन ॿुधंदो। जेको मरी वियो इहो ॿोड़ो आहे। मां अर्ज़ु कयां, को माण्हू मरी वेंदो आहे, पोयों औलाद हूंदी अथसि, को कुराड़ो मरंदो आहे, पोयों साईं 50-10-20 पुट, वरी पोटा, वरी ॾोहिटा, वरी धीअर, वरी औलाद, ओ हीअं कतार 60-70 माण्हू जो राज बीठो हूंदो आहे। सभु इन कुराड़े जी औलाद हूंदी आहे, सभु बीठा मथां अबा घोड़ा कड़ा घोड़ा कंदा अथसि। ॿुधंदो आहे? अलाह त पोइ कीअं थींदो कमु? पोइ ॿोड़े खे जो सॾु कंदो त ईअं कीअं ॿुधंदो? पोइ क़बरूं, पोइ भितर, पोइ ठिकर, पोइ झंडा, पोइ डंडा, इन्हनि खे जो सॾींदो त इहो तव्हांजो कहिड़ो सॾु वरनाईंदा? अलाह सुब्हानो ताला असांखे शाल हक़ जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वलइन मसतहुम नफ़अतुम मिन अज़ाबि रब्बिक लयक़ूलुन या वैलना इन्ना कुन्ना ज़ालिमीन। अलाह तो फरमाए त इहे हिते भली मस्ती कनि, मुशरिक भली हिते जेको वणेनि सो चवनि, हदूं टपी था वञनि, अलाह सां गैर खे मिलाए था बीही रहनि।
जे नबी आहे त नबीअ जे इज़त में शिरक, जे काबो आहे त काबे जी इज़त में शिरक, जे क़ुर आहे त क़ुर जे इज़त में शिरक, जे अलाह त अलाह जे ज़ात में शिरक था कनि। अलाह त फरमाए छॾे जॾहिं इन्हनि खे अज़ाब जी हिकिड़ी लहस आई न, ईअं रुगो जिभी हिकिड़ी जहनम जी थोरी हीअं पासो वठंदनि। अलाह त चवंदा त या वैलना इन्ना कुन्ना ज़ालिमीन, अड़े अदा वैल असांजे लाइ कहर थी वियो यार, असां त ज़ुल्म में हुआसीं। ज़ुल्म अथव शिरक। अल्लज़ीन आमनू वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्म, जिन ईमान आंदो ऐं पंहिंजे ईमान खे ज़ुल्म सां न मिलायूं। सहाबा नबी साईं जन खां था पुछनि, साईं ज़ुल्म त थोरो घणो असां वटि को गॾह खे लठाईंसीं, को बाने खे मारियोसीं, कंहिं माण्हू खे मारियोसीं, कंहिंजो माल कंहिंजो हे थोरो घणो त इहो सभिनी खां थिए थो। अलाह चवंदो ज़ुल्म इहो न आहे, इन शिरक ल ज़ुल्मुन अज़ीम, शिरक वॾो ज़ुल्म अथव, इहो न कजो ईमान जी हड़ हली वेंदव। अलाह ताला असांखे शिरक खां बचाए। वनज़अल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामत, अलाह त मां इंसाफ़ जी ताराज़ी रखंदुसि क़यामत जे ॾींहुं। फला तुज़लम नफ़्सुन शैया, कंहिंसां ज़रे जो बि ज़ुल्म न कंदुसि। मां अर्ज़ु कयां त हिते क़ुर जो सौदो वठु, इहो तुंहिंजो तुरंदो हली क़यामत जे ॾींहुं। पोइ जेकॾहिं जेतिरो तो नेकी कंदे, जेतिरो क़ुर ते अमल कंदे, जेतिरो नबीअ जे सुन्नत खे अपनाईंदे, जेको दीन खे सीने सां लॻाईंदे, उन ते अमल बि करे ॾेखार, उन सां सचो बि हुजो। अमा मन आता वत्तक़ा व सदक़ बिल हुस्ना, अलाह त वञे त ॾे अलाह जे नाम ते, अलाह खां डिॼे बि। ऐं जेको क़ुर ऐं नबीअ जे दीन जी सच जी ॻाल्हि अचे, सच खे सच चवे, फसनुयस्सिरुहु लिल युस्रा, जन्नत जा दग खोले ॾींदासीं। वमा मन बखिल वस्तगना व कज़ब बिल हुस्ना, बुख़ुल कयईं फ़क़ीर ग़रीब खे, मिस्कीन खे, मोहताज खे न ॾे, इस्तिग़ना करे, बेपरवाही करे, ॻाल्हि करेसि त कंधु मथे करे हलियो थो वञे। दीन हक़ सच जी ॻाल्हि ॿुधाए चए थो, न साईं असां पाण कंदासीं। पोइ अलाह चवंदो कज़ब बिल हुस्ना, नेकीअ जी सचाई जी ॻाल्हि ॿुधाएसि त उनखे बि ठुकराए कूड़ो करे थो वञे। फसनुयस्सिरुहु लिल उसरा, जहन्नम जो दग खोले ॾींदासीं। अलाह सुब्हानो व तआला असांखे हक़ ऐं नेकीअ वारनि मां बणाए। वैन कान मिसकाल हब्बतिन मिन खरदलिन अतैना बिहा, अलाह तव्हां नेकी हुजे या बुराई हुजे, जेकॾहिं राई जे दाणे जेतिरी हूंदी त अलाह तव्हां मां खणी अची हाज़िर कंदोसांसि। वकफ़ा बिना हासिबीन, अलाह तो फरमाए मुंहिंजो एहतिसाब ॾाढो वॾो अथव। वलक़द आतैना मूसा व हारून अल फुरक़ान व ज़िया व ज़िक्र लिल मुत्तक़ीन, अलाह तो मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम खे असां फुरक़ान ॾिनोसीं, तौरात अलाह ताला उन्हनि खे ॾिनो। अलाह तो फरमाए उन में बि नूर ऐं रोशनाई हुई, ऐं जेके परहेज़गार माण्हू हुया उन्हनि जे लाइ अलाह ताला नसीहत जो वॾो सामान ॾिनो तौरात में बि। अल्लज़ीन यख़्शौन रब्बहुम बिल ग़ैब, उन्हनि माण्हुनि जे लाइ नसीहत जो सामान थींदो आहे जेको रब खे अणॾिठे ते मञनि ऐं अलाह ताला खां डिॼनि। मुंहिंजा अज़ीज़ बेफ़रमानी कजे त माण्हू सम्झे त मुंहिंजो रब भला आजिज़ आहे छा, मां रब खां ॾाढो आहियां छा जो गुनाह कयां। इहो माण्हू सोचे, जेको गुनाह करे, जेको बेहयाई करे, बुछड़ाई करे, इहो सोचे त मां पंहिंजे रब खां ॾाढो थी वेंदुसि। जे ॾाढो न थींदुसि त कीअं? मां अर्ज़ु कयां त हिकिड़ो धाड़ेलो अचे शहर में, अचे धाड़ो, हाणे ख़बर अथसि त चौधारी पुलिस बीठी आहे, कंदो? चवंदो त हणी गोलियुनि सां साड़े विझंदा। अलाह त वञे मूंखे एतिरो बि नथो सम्झे इंसान तो। अलाह असांखे पंहिंजी ताक़त जो तवाज़ुन ऐं अंदाज़ नसीब फरमाए। अलाह ताला असांखे पंहिंजे रब खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए, असां पंहिंजे रब जी ॼाण ऐं मालूमात हासिल कयूं त असांजी रब जी कुदरत केॾी आहे। अलाह ताला जेके पंहिंजे रब खां अणॾिठे ते ग़ैब ते पर पुठ था डिॼनि, वहुम मिन साअत मुशफ़िक़ून, इहे क़यामत जे ॾींहं खां डिॼंदा आहिनि त क़यामत जे ॾींहुं कहिड़ो हिसाब थींदो। अलाह खां सुवाल त अलाह असां सां हिसाब भलो कंदो। अलाह ताला हाज़ा ज़िक्रुन मुबारकुन अंज़लनाहु, नबी असां त मूसा अलैहिस्सलाम खे तौरात ॾिनीसीं, उहा बि भलारनि माण्हुनि जे लाइ कामयाबी जो बाहिस हो। हे त बरकत वारो क़ुर अथई, हे त सभिनी किताबनि जो, तूं नबियनि जो सरदार, तुंहिंजो किताब सभिनी किताबनि जो सरदार आहे, ऐं हीअ तुंहिंजी उम्मत सॼी उम्मतुनि जी सरदारी आहे। अलाह सुब्हानो ताला असांखे क़ुर ऐं पंहिंजे नबीअ खे सम्झण ऐं उनजी फर्मबरदारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह सुब्हानो ताला असांखे जेका ख़ैर उम्मत कयो अथई उन ख़ैरियत जे दर्जे माणण जी अलाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह हे ज़िक्र बरकत वारो किताब आहे जो असां तव्हां ॾे नाज़िल कयो आहे, फअंतुम लहू मुनकिरून। अलाह तव्हां त इन क़ुर तो फिरी वेंदव? न साईं, असां इंशाअल्लाह हिन क़ुर तो न फिरंदासीं। दुआ आहे त रब सुब्हानो ताला असांखे हिन क़ुर मजीद जे सम्झण ऐं इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेको चयो आहे कि अलाह ताला इहो क़बूल फरमाए। अलाह तव्हां असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो हिन दीन ऐं क़ुर ऐं हक़ जे सॼे प्रोग्राम सां गॾु हुजऊं। अलाह ताला हिन जलसे खे असां सभिनी जे लाइ हिदायत जो बाहिस